अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवा ॾिसी रहे चार जेडियो न्यूज़ ऐं वज़ीर उंडड़ मटियारी मां ख़बर शामिल कयो था। शरीफ विगियो जी ॻोठ रही मंगवाणो में बा असर ख़िलाफ़ मंगवाणा बिरादरी जो एहतजाज। बा असर शख्सियत पारां ॻोठ रही मंगवाणो जा अचवञ जा रस्ता बंद करे छॾिया। मटियारी लॻ ॻोठ दोदो मंगवाणो में मंगवाणा बिरादरी पारां अज़ीज़ मंगवाणो, अशरफ मंगवाणो, इकबाल मंगवाणो, रफ़ीक मंगवाणो समेत मंगवाणा बिरादरी जे माण्हुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त केतिरे वक़्त खां बा असर ज़मींदार असांजे 32 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि ऐं ॻोठ रही मंगवाणो सां मिलंदड़ समूला रस्ता बा असर ज़मींदार अचवञ बंदि कराए ॻोठाणनि खे घरनि ते अंदरि महदूद करे छॾियो आहे। हिननि चयो त बा असर ज़मींदार संदसि ई ज़मीन मां कमंद वठराए उन जो कूड़ो इल्ज़ाम असां ते मड़े असांजे ॻोठाणनि खे कूड़नि केसनि में फासाइण जूं कोशिशूं करे रहियो आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे बा असर ज़मींदार जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।